द हिस्टोरिकल पॉइंट्स यूट्यूब चैनल तां सभिनी दोस्तनि खे शेर अल बुखारी जो सलाम क़बूल पवे। हिन अॼोकी वीडियो में तव्हांखे इस्लामगढ़ किले जे बारे में ॿुधाईंदासीं, जेको मिठी शहर खां 28 मीलनि जे फ़ासिले ते हाणोके इस्लामकोट में हूंदो हो। इस्लामकोट शहर जो नालो बि उन्ही किले जे पुठियां रखियो वियो आहे। 1790 ईस्वी में मीर फ़तेह अली ख़ान थर जे पासे ॿ कोट तइमीर कराया हुआ, जंहिंमां हिकिड़ो इस्लामगढ़ ऐं ॿियो फ़तेहगढ़ जे नाले सां हूंदो हो, जेको इस्लामगढ़ खां 28 मीलनि जे फ़ासिले ते हाणोके मिठी शहर में जोड़ायो वियो हो, जेको बाद में ढही ख़तमु थी वियो। इस्लामगढ़ किले जी दीवारनि जी ऊचाई 30 फुट हूंदी हुई। दीवारनि जे चइनी कुंडनि ते पत्थर इस्तेमालु करे बुर्ज ठाहिया विया हुआ। उन्हनि पत्थरनि जी डेघ घटि में घटि 1.5 फुट ऐं वधि में वधि 3 फुट हुई। हीउ किलो तक़रीबन 12,000 स्क्वायर फुट जी एराज़ी रखंदो हो। सरहद खे वेझो हुअण करे दीवारुनि खे मज़बूतीअ सां जोड़ियो वियो हो। हिकु रिवायत मूजिबि किले जे अंदरि हिकु जेल, बारूद खानो ऐं 100 सिपाहियुनि जे रहण जो बंदोबस्तु थियल हो। 1884 में खोटाई दौरान तोबुनि ऐं बंदूकनि जा भॻल टुकर हथ कया विया आहिनि। मीर सोबदार ख़ान जॾहिं पंहिंजे चाचनि ख़िलाफ़ु बग़ावत कई, तॾहिं इस्लामगढ़ में वेही जनरल होश मोहम्मद शीदीअ जी मार्फत में लश्कर गॾु करणु लॻो। हिन किले खे 1932 में खोसनि लुटे तबाह कयो, जंहिंखां पोइ किलो ढही पटि पियो ऐं हाणे उन हंधि इस्लामकोट शहर जुड़ियल आहे। हिन वक़्तु उन शहर जूं केतिरियूं ई जायूं उन किले जी सिरनि मां जोड़ियल आहिनि। मूंखे उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक, कमेंट ऐं शेयर कयो। उन सां गॾोगॾु चैनल खे सब्सक्राइब कयो। वरी मिलूं था कंहिं नई वीडियो सां गॾु। तेसिताईं इजाज़त ॾींदा शेर अल बुखारी खे। अल्लाह हाफ़िज़।